अस्सलामु अलैकुम स्टूडेंट्स। हमने कायदे आज़म जे इरशाद का चैप्टर पढ़ा, उसकी ट्रांसलेशन की। अब हम चलते हैं इसकी एक्सरसाइज की तरफ। तो इसकी एक्सरसाइज में अहम चीज़ें जो हैं, ख़ास चीज़ें जो हैं उनका ज़िक्र करूँगी। उनमें है सबसे पहले सवालात। सवाल नंबर 1 है, कायदे आज़म शागिर्दनि खे नसीहत कंदे कहिड़ी ॻाल्हियुनि ॾांहुं संदनि ध्यानु चुकायो आहे। कायदे आज़म ने शागिर्दों को नसीहत करते हुए किस तरफ ध्यान दिया है। कायदे आज़म शागिर्दनि खे नसीहत कंदे हेठिन ॻाल्हियुनि ॾांहुं संदनि ध्यानु चुकायो आहे त अव्हां मुस्तक़बिल जा महिमार आहियो। पंहिंजी शख़्सियत में नज़्म ज़ब्त पैदा करियो, मुनासिब तालीम ऐं मौज़ू तरबियत हासिल करियो, तालीमी अमल में मसरूफ़ रहण, पंहिंजी क़ौम जी सची ख़िदमत कंदा रहो ऐं अॻिते वधंदा हलो। सवाल नंबर 2 है, सरकारी मुलाजमीन के कायदे आज़म कहिड़ी हिदायत कई आहे। सरकारी जो मुलाजिम थे उनको कायदे आज़म ने क्या हिदायत की थी। सरकारी मुलाज़मनि खे कायदे आज़म हिदायत करे फ़रमाए थो त जेकॾहिं अव्हां वाक़ई पाकिस्तान जो वक़ार बुलंद करणु था चाहियो त ग़रीब माण्हुनि जी बहबूद लाइ पाण पतोड़ियो, हिक ॿिए सां ताउन करियो, कंहिं बि क़िस्म जे दबाव जो शिकार न थियो, पर इन जे बरअक्स अवाम ऐं मुल्क जी सचे ख़ादिम जी हैसियत सां पंहिंजा फ़र्ज़ बेख़ौफ़ीअ सां पूरा कंदा रहो। फिर हमारा सवाल नंबर 3 है कि कायदे आज़म जे ख़्याल मूजिब पाकिस्तान कहिड़नि मक़सदनि खे हासिल करण लाइ क़ाइमु कयो वियो आहे। कायदे आज़म के ख़्याल के मुताबिक पाकिस्तान को किस मकसद के लिए हासिल किया गया था। हमने जो पाकिस्तान को हासिल किया था उसका मकसद क्या था। कायदे आज़म जे ख़्याल मूजिब पाकिस्तान अहिड़नि मक़सदनि खे हासिल करण लाइ क़ाइमु कयो वियो आहे त असीं हिकु अहिड़ी मुमलिकत जा मालिक हुजूं जिते असीं पंहिंजी रिवायतनि ऐं तमदनी ख़ुसूसियतनि मुताबिक़ तरक़ी करे सघूं, जिते इस्लाम जे अदल ऐं हिक जहिड़ाई जे उसूलनि ते आज़ादीअ सां अमल करण जो मौक़ो हासिल हुजे। ये थे हमारे क्वेश्चन आंसर। अब हम चलते हैं जुमलों की तरफ। चूँकि बे हमारे जुमले हैं तो हम चलते हैं अपने जुमलों की तरफ। जुमले कुछ इस तरीक़े से हैं कि अल्फाज, मायने और फिर जुमला। पहला है केबाइण, घबराना, असांखे नेक कम करण खां केबाइण ना घुर्जे। दूसरा है मेमार, तामीर करने वाला, शागिर्द मुस्तक़बिल जा मेमार होंदा आहिनि। नंबर 3 है मौजू, दुरुस्त, हर शागिर्द के मौजू तालीम हासिल करण घुर्जे। नंबर 4 है तरबियत, परवरिश, ॿार जी सुठी तरबियत करण वालदेन जो फ़र्ज़ आहे। नंबर 5 है बर्दाश्त, सब्र, इंसान हर दुख के बर्दाश्त करण जी हिम्मत घुर्जे। फिर है तत, खुलासा, कायदे आज़म जी ॻाल्हियुनि जो तत कम ऐं बस कम आहे। इसके बाद है बहबूद, भलाई, असांखे ग़रीब माण्हुनि जी बहबूद लाइ कमु करणु घुर्जे। फिर है ताउन, मदद, ॾोहनि जे ख़ात्मे लाइ असांखे इंतज़ामिया सां ताउन करणु घुर्जे। फिर है जद्दोजहद, कोशिश, पाकिस्तान हासिल करण लाइ कायदे आज़म तमामु घणी जद्दोजहद कई। इसमें दाल और जीम कोई ख़ास चीज़ नहीं है, एक्सरसाइज के अंदर आती नहीं है, लिहाजा हम इसको डिफ़ाइन नहीं करेंगे, बल्कि हम चलेंगे इसके खुलासे की तरफ, जो कि है कुछ इस तरह से कि कायदे आज़म ने क्या इरशाद किया। हिन सबक़ में कायदे आज़म शागिर्दनि, सरकारी मुलाज़मनि ऐं पाकिस्तानी अवाम खे कुछ इरशाद फ़रमायो आहिनि। कायदे आज़म शागिर्दनि खे इरशाद कंदे फ़रमायो त तव्हां मुस्तक़बिल जा महिमार आहियो, पंहिंजी शख़्सियत में नज़्म ज़ब्त पैदा कयो, मुनासिब तालीम ऐं मौज़ू तरबियत हासिल करियो, अहिड़ा आला मिसाल क़ाइमु करियो जो ईंदड़ नस्ल ऐं अव्हां जा साथी अव्हां जी पैरवी कनि। क्योंकि मुस्तक़बिल जो है वो कायदे आज़म ने कहा कि जो शागिर्द हैं उनके हाथ में है, इसीलिए उनको उनकी सलाहियत को उजागर करने के लिए भी कहा, और कहा कि अपनी शख्सियत के अंदर नज़्म ज़ब्त पैदा करो। जब तुम नज़्म ज़ब्त पैदा कर लोगे तो एक आला मिसाल बन जाओगे। फिर इसी तरीके से सरकारी मुलाजमों के लिए उन्होंने कहा, सरकारी मुलाजमन खे कायदे आज़म हिदायत कंदे फ़रमाए थो त तव्हां ग़रीब माण्हुनि जी बहबूद लाइ कमु करियो ऐं हिक ॿिए सां ताउन करियो। कायदे आज़म अवाम खे हिदायत कंदे फ़रमाए थो त हर मुसलमान खे ईमानदारी, ख़ुलूस ऐं बेग़र्ज़ीअ सां पाकिस्तान जी ख़िदमत करणु घुर्जे। तव्हां वटि ग़ैर महदूद ज़रिया आहिनि, तव्हां जे मुल्क जी बुनियाद पइजी चुकी आहे ऐं क़ुदरत तव्हांखे सभु कुझु ॾिनो आहे, इन करे जेतिरो जल्द ठाहे सघो था पंहिंजे मुल्क खे ठाहियो। कायदे आज़म ने फिर सरकारी मुलाजमतों जो सरकारी मुलाजिम थे उनको कहा कि एक दूसरे के ताउन के बगैर तुम कुछ नहीं कर सकते, लिहाजा मिलजुल कर ईमानदारी के साथ
پرخلوص نیت کے ساتھ اپنی عوام کی خدمت کرو، کیونکہ تمہارے پاس غیر محدود ذرائع موجود ہیں۔ اب تمہاری مرضی ہے تم اس کو کس طریقے سے اپنے ملک کو جلد سے جلد ترقی دے سکتے ہو۔ اب چلتے ہیں ہم اس کے امپورٹنٹ پیراگراف کی طرف۔ تو اس کا پیراگراف یوں ہے: تواں مستقبل جب معمار آیو ان لائے जेको ॾुखियो कमु अव्हां जे सर ते वेठो आहे उन खे मुंहुं ॾियण लाइ पंहिंजी शख़्सियत में नज़्म ज़ब्त पैदा करियो ऐं मुनासिब तालीम ऐं मौजू तरबियत हासिल करियो। जो शागिर्दों को उन्होंने नसीहत की थी उसी का तर्जुमा यहाँ पेश किया गया है कि आप मुस्तकबिल के मेमार हैं, इसलिए जो मुश्किल काम आपके सामने खड़ा है उसको सामना करने के लिए अपनी शख्सियत में नज़्म ज़ब्त पैदा करो और मुनासिब तालीम और अच्छी तरबियत हासिल करो। ये था हमारा कायदे आज़म का तमाम एक्सरसाइज। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में अगले चैप्टर के साथ। अल्लाह हाफिज़।